लुत्फ़ शाह जिलानी की कसम खड़ी ॻाल्हि तो कयां, गोपांग को वॾी ज़ालम पाण खे मुंहं न सटाईंदी आहे त चवंदी आहे त रसूल ख़ुदा खे मञंदा आहियूं, ते पाक कलाम क़ुरान मजीद खे मञंदा आहियूं, आसमानी किताब खे मञंदा आहियूं, पर अमीर मोमिनीन अली अबू तालिब अलैहिस्सलाम खे मञंदा आहियूं, फातिमा ज़हरा खे मञंदा आहियूं, हसन हुसैन खे ॿातरनि खे मञंदा आहियूं, पर हुननि खे मथां बेशुमार नानत था शाम सबूत किन आले मोहम्मद के विसारे करे हक़ीक़त में पंहिंजा कूड़ो सबूत ॾियनि था, चवनि था असां मोमिन आहियूं, पर हुननि ते मथां बेशुमार नानत था। त गोपांग क़ौम खे मां चवां थो त मां तव्हांखां नथो डिॼां, न तव्हांखां डिॼण वारो आहियां, मां डिॼण आयो आहियां त रसूल ख़ुदा दे उन दे मौला अली मुश्किल कुशा खां पंतर पाक खां, पर तव्हांजे अॻु कोन झुकंदो। पर ॻाल्हि इहा ई आहे, तव्हां रसूल ख़ुदा जी ॻाल्हि खे विसारे करे तव्हां पंहिंजी ख़्वाहिशनि जी पैरवी चाती आहे, तव्हां पंहिंजे मतिलबु पंहिंजे आयाशनि ऐं पंहिंजे यारी पासी त हुननि में ख़ुशि आहियो त शायदि उहो तव्हांखे जन्नत ॾींदा, शायदि उहो तव्हांखे पुल सलाह टपाईंदा, दादवारी तव्हां खाने काबे ऐं गुनाह बख़्शणाईंदा। अफ़सोस आहे, नानत आहे तव्हांजी ज़िंदगी जे मथां बेशुमार हज़ारनि क़तलनि